दोस्तों अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 2 वॉल्यूम अथसि 0535 मुंद खाई वए प्यारा। एल्बम 1999 में रिलीज़ आहे ऐं हिन में हिकिड़ो शाइर आहे हिन वक़्तु पाण खे वॾो फ़नकार सम्झे थो ऐं उनजो तस्वीर साम्हूं मास्टर मंज़ूर जी भरिसां ते जैकेट पातल अथसि। तव्हां सुञाणे मूंखे ॿुधाईंदव त इहो केरु आहे। ऐं उनखां पोइ हिन में मुंहिंजे पसंदि जो गीत जेको आहे तस्वीर तुंहिंजी मां यार ॾिसी। ऐं दोस्तनि जा कमेंट्स हुया त हीउ एल्बम तव्हां न रखियो आहे, उहे कमेंट्स शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स आहे तौहीद अंसारी जो, शाहिद अली ख़ान जा एल्बम पर उनजा न आहिनि असां वटि। उनखां पोइ वहीद अमन लिखियो आहे टोटल फेवरेट सॉन्ग। उनखां पोइ दोस्त आहे फारूक अहमद इंडिया जो आहे, उन लिखियो आहे हैदर इंद जा एल्बम ॾेखारियो, ॿिए चैनल ते ॾेखारींदा वेठा। उनखां पोइ शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे मास्टर मंज़ूर जो ॿियो एल्बम टीपी वारो तव्हां न रखियो आहे, तव्हांजी फरमाइश पूरी थी वई आहे। हिन वहीद अमन बि साॻियो ई लिखियो आहे टीपी में ॿियो एल्बम अदा अची वियो तव्हांजी फरमाइश ते। ऐं वहीद अमन कमेंट्स कई आहे त लास्ट एल्बम आहे 12 थर में, बिल्कुलु लास्ट आहे। उनखां पोइ शहबान सोलंकी भाउ सुपर हिट एल्बम लिखियल आहे। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। माशूक अहमद लिखियो आहे त थर में ॿियो एल्बम तव्हां न रखियो आहे, सो उहो रखी छॾियोसीं अदा, तव्हांजी फरमाइश पूरी थी वई। ज़रूरी ॻाल्हि तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में तव्हां गीत ॿुधाईंदासीं, शाइरनि जा नाला, कहिड़े साल में एल्बम आयो आहे, इहो एतिरो कमु रखियो आहे। काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे ऐं तव्हांखे पसंदि आहे कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। ऐं हलूं था हिननि जे गाननि जी तरफ़ त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कंहिं शाइर जा गीत आहिनि। पहिरियों गीत आहे हिन जो, पहिरियों कलाम आहे ज़मा ख़ासकेली जो यारी तां हथ खण। ऐं उनखां पोइ आहे मुमताज़ चांडे जो गीत आहे तस्वीर तुंहिंजी मां यार ॾिसी। ऐं ज़फ़र ॾेथो जो कलाम आहे उनखां पोइ सुहिणो जवान आहीं जानी। अफ़ज़ल सोलंकी जो उनखां पोइ गीत आहे, अफ़ज़ल सोलंकी पुराणो शाइर आहे तमामु बहितरीनु, हुकुम कर मिठा। उनखां पोइ मुमताज़ चांडे जो गीत आहे ज़िंदगी बोतल आहे, शायदि ईअं आहे गीत, सम्झ में नथो अचे। ऐं उनखां पोइ न्याज़ मस्तोई जो गीत आहे जोड़ी पंहिंजी मां। उनखां पोइ मुमताज़ चांडे जो गीत आहे बेदर्द ॾाढी सज़ा ॾिनी आहे। उनखां पोइ आहे बशीर बेवस जो कलाम आहे तुंहिंजी अखियुनि मां ज़ाहिर आहे। ऐं उनखां पोइ अली मोहम्मद उडराई जो कलाम आहे साईं, ज़बरदस्त शाइर आहे इहो, सूरत जंहिंजी प्यारी। आख़िरी गीत आहे मुमताज़ चांडे जो साईं, तमामु बहितरीनु शाइर गुज़रियो आहे पर हिन वक़्तु पाण खे वॾो सिंध जो फ़नकार सम्झे पियो। त लिखियो अथई मुंद खाई वए प्यारा। ऐं दोस्तों हीउ एल्बम कंप्लीट थी चुको, तव्हांखे हीउ एल्बम कीअं लॻो ऐं पंहिंजी क़ीमती राय कमेंट्स में ज़रूरु ॾींदा। ऐं हिन साइड में ही मुमताज़ चांडियो बीठल आहे मास्टर मंज़ूर सां गॾु।